अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार साण आउं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़लूस जज़्बनि साण। जी मुंहिंजा साईं, सच पुछो त जेके तव्हांजी मोहबत आहे उन जी जेका मोट मिले थी असांखे त ॾाढी ख़ुशी थिए थी। पर बहरहाल सफ़र जारी आहे। इंशा अल्लाह ताला कोशिशि कंदासीं त जेके ई बि मालूमात असां वटि आहे सिंधी फिल्मनि जे हवाले सां उहा तव्हां सां शेयर करियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त फ़नून लतीफ़ा सां तालुक़ु रखंदड़ हिन फील्ड जो को न को माण्हू महिमान उनखे सॾाईंदा आहियूं ऐं उनजी गुफ़्तगू बि असांजे दोस्तनि खे वणंदी आहे। अॼु सच पुछो त जेके बि महिमान ईंदा आहिनि उहे सभु क़ाबिल एहतराम आहिनि, क़ाबिल इज़त आहिनि, पर के वरी अहिड़ा महिमान हूंदा आहिनि जिन लाइ तमामु दिलि चवंदी आहे त हिन शख़्स सां कचहरी हलंदी रहे, गुफ़्तगू हलंदी रहे। अॼु मुंहिंजे स्टूडियो में जेको मुंहिंजो महिमान आहे उहो मुंहिंजो दोस्त बि आहे, मुंहिंजो सीनियर बि आहे, तमामु आवाज़ जी दुनिया जो हिकिड़ो नालो रहियो आहे बिल्कुलु ब्रॉडकास्टर। माना आउं कहिड़ी तारीफ़ करियां, साम्हूं वेठो आहे गुल हसन कुरैशी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। साईं महिरबानी। छा हाल आहे गुल हसन? अलाह शुक्र आहे। ख़ुशि साईं आहियो? महिरबानी। 63 साल उमिरि आहे साईं। अलाह शुक्र आहे। न पर हाणे इहो छा मूंखे जेलसी थिए पई सर, तव्हां लॻो कोन था छा था खाओ। पोइ आउं त तव्हां सां जेलसी करे सघां थो। न पर हुनजो सबबु छा, माना जीअं ख्वाजा इमदाद अली जेको तव्हांजो असांजो उस्तादु हूंदो, जी जंहिंखे पाण बाबा ब्रॉडकास्टर चवंदा आहियूं, न दर्जो आहे हुन। दर्जो आहे हुनजो। ऐं उहो माना उहो मश्करी में उहो वरी कंहिंखां पुछंदो हो त भई आउं पुछंदो तो अजीतू मोतो खाधो आहे छा। हाणे इहो अजीतू मोतो जे बारे में मूंखे त ख़बर कान्हे, त मां अॼु वरी तव्हां खां सुवालु पुछां पियो गुल हसन साहब त सच पुछो त 2-3 साल रिटायर थिया आहियो, पर जेको माना तक़रीबन 25-28 साल अॻु में जेका मुलाक़ात आहे रेडियो ते, अॼु बि माशाअल्लाह उहो ई आहे। छा सबबु आहे सर? हिकिड़ो लफ़्ज़ आमतौर ते तमामु घणो अदब में इस्तेमालु थींदो आहे। जी जी। उहो आहे हुस्न नज़र। हुस्न नज़र त इहो तव्हांजे नज़र जी सूंहं आहे। न, मुंहिंजे नज़र जी सूंहं कान्हे। मूंसां गॾु हीउ जेको प्रोग्राम हलंदो त जेके काफ़ी दोस्त आहिनि उहा बि मुंहिंजी ॻाल्हि खे तस्सीह कंदा त साईं ॻाल्हि त तव्हां सही कई। माना ॾिसो, मां कैमरा में सभिनि दोस्तनि खे ॿुधाए चुको आहियां त गुल हसन कुरैशी 2 साल या 3 साल अॻु में रिटायर थियो आहे 60 साल जी उमिरि में। अलाह शुक्र। ठीकु सर। ऐं हींअर गुल हसन कुरैशी बस माना 62-63 जो आहे, पर गुल हसन कुरैशी साहब लॻे कोन थो। ऐं इहो सबबु पियो पुछां सर। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आउं तव्हांखे अर्ज़ु कयां। ख़ैर इहो पाण त माण्हू खे क्लेम न करणु खपे। जी जी। थी सघे थो मुंहिंजा जेके ख़ैर खा या दोस्त जेके मुंहिंजे वेझो रहिया आहिनि उहे हिन जी कंहिं हद ताईं तस्दीक कंदा बि सही। जी जी। त आउं कंहिंजो बुरो न सोचींदो आहियां। वाह। बसि ॿियो मूं में जेकर का ख़ामियूं घणियूं आहिनि, पर जेकर मां चवां शायदि मूं में का सुठी ॻाल्हि आहे त मां हिकिड़ो त कंहिंजे लाइ बुरो कोन सोचींदो आहियां। ॿियो मुंहिंजी सोच इहा हूंदी आहे त किथे उहो मामिलो फिटी थो पए, बिगड़ी थो वञे त उनखे ठाहिजे। वाह। पर इन खां वधीक मूं में का पॉज़िटिवनेस न आहे। त आउं सम्झां त शायदि जेकर का शइ चवंदा आहिनि त इंसान जो जेको चहिरो हूंदो आहे जी जी। उहो अंदरि जो ओलड़ो हूंदो आहे। वाह। त उहो ओलड़ो इहो बि थी सघे थो त थोरी पॉज़िटिवनेस मूं में ज़रूरु आहे। वाह। त हुअणु घुरिजे हर माण्हू में। तव्हांजी महिरबानी। तव्हां सुठी नज़र मुंहिंजे लाइ रखो था। न पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेका आउं ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां तव्हांजे बारे में दोस्तनि खे, सही त माना हुस्न जो बि तालुक़ु रहियो न साईं। ज़िंदगी में हुस्न खे माण्हू ॾिसे थो ऐं या उन सां वेहे थो हसीन माण्हू सां, हुस्न जो मतिलबु हसीन माण्हू सां, उन नज़ाकत जो बि असरु पए थो न साईं। उहा ऑक्सीजन मिले थी, उहो बि चयो माना बर्तानिया जे कंहिं माना शाइर चयो आहे त मुंहिंजी जवानी जो जेको आहे सो राज़ त इहो ई आहे त हसीन माण्हू जेके आहिनि उन सां आउं वेहंदो आहियां, उन सां कचहरी कंदो आहियां, ॻाल्हाईंदो आहियां। उन सां बि जेका मूंखे ऑक्सीजन मिलंदी आहे उन जी बि इहा जेका माना जेका असांजी दवा आहे, किथे ईअं त कोन्हे सर। ऐं सम्झो त मां हींअर बि हिकिड़े हसीन माण्हू सां गॾु वेठो आहियां। सर वॾी महिरबानी, इहो त पाण थोरो ॻाल्हि ॿोल कईसूं। गुल हसन भाई, रेडियो ते जीअं त तव्हांजी शुरूआति थी आहे एज़ ए अनाउंसर, ठीकु आहे न जी। त उन टाइम में तव्हांजे बारे में, जहांगीर कुरैशी जे बारे में, मीर मोहम्मद लंजार जे बारे में इहो मशहूरु हूंदो त तव्हां सिंधी फिल्मी नग़मा पंहिंजे प्रोग्रामनि में वधीक ॻाल्हाईंदा हो। इहा ॻाल्हि केतिरे क़दुरु माना त सही आहे। सही आहे। उन वजह इहा माना जेको सबबु हो, कारण हो त सिंधी फिल्म न बल्कि हर फिल्मी गानो जेको कंपोज़ थिए थो त उन में को पहलू छॾियो नथो वञे। वाह। एतिरे क़दुरु जो जेकॾहिं सेमी क्लासिकल बि आहे त उनखे बि एॾो सुहिणे नमूने सां कंपोज़ करे पेश कयो थो वञे
जो हिकिड़ो आम ऑडियंस बि उनखे इंजॉय करे थो, जेके क्लासिकी मूसीक़ी सां का बि दिलचस्पी न आहे। त ऐं ॿी ॻाल्हि त उन में हर रंग अचे थो। वाह उन में तव्हांखे फोक म्यूज़िक तव्हांखे मिलंदी, तव्हांखे लाइट क्लासिकल मिलंदी, जी तव्हांखे हर रंग जेको म्यूज़िक जो आहे न उहो तव्हांखे फिल्म में मिले थो। हाणे छो जो मुंहिंजो सब्जेक्ट सिंधी फिल्म रहियो, जी सिंधी फिल्म सां इंट्रस्ट हूंदो, जी त ॾिसण खां वठी ऐं ॿुधण जी आदत ताईं वाह तव्हां रुॻो ईअं न हूंदो त गाना नशर करण में आउं पंहिंजो किरदारु अदा कंदो हुउसि, पर कॾहिं कॾहिं मां अकेलो जॾहिं वेठो हुउसि त ॿुधंदो बि घणो हुउसि। वाह जीअं हींअर जहांगीर कुरैशी साहिबु चवंदा आहिनि त मुंहिंजी जेकॾहिं हिन वक़्तु को शौक़ु आहे त उहो मां म्यूज़िक ॿुधंदो आहियां। वाह त हुनजी पंहिंजूं प्रोडक्शन्स, मुंहिंजो म्यूज़िक कॾहिं बि ऐं हुनजो प्रोड्यूसर कॾहिं कोन रहियुसि, अच्छा पर इहो ज़रूरु आहे त चवंदा सुठनि उस्तादनि जा असां हथ धोआरिया। वाह त हाणे तव्हां सोचो त मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु रहे त उन दौर जे सुठनि फिल्म डायरेक्टर्स खे मूं वेझो खां ॾिठो। वाह मसलन मसलन शेख हसन साहब, तव्हांखे ॿुधायां त 84 में 84 में जॾहिं मां रेडियो पाकिस्तान कराची ते प्रोड्यूसर हुउसि, जी त उन हिकिड़ी फिल्म ठाही पे, उन में लफ़्ज़ धरती आयो पे, शेख हसन साहब शेख हसन साहब, त रशीद साबिर साहब सां गॾु आया, पोइ हिकिड़े ॾींहुं आया, ॿिए ॾींहुं आया, टे ॾींहं ते हुन मूंखे ऑफर ॾिनी, वाह तव्हांखे मां फिल्म में कास्ट करणु थो चाहियां, वाह तव्हां लीड कंदव। अच्छा इहो तव्हां कराची हो या हैदराबाद? न तॾहिं मां कराची में, अच्छा, कराची में। मुंहिंजो एज़ ए प्रोड्यूसर जेको कैरियर जो आगाज़ थियो उहो कराची में कराची खां थियो। ऐं माना कराची ईअं हूंदो जीअं सिंध जी माना जेकॾहिं जेकी लाहौर जी ॻाल्हि था करियूं त लाहौर हिकिड़ो सकाफ़त जो या सिंधी पंहिंजो उर्दू फिल्मनि जो मर्कज़ हो, तीअं कराची वरी सिंधी सिनेमाउनि जे हिसाब सां या सिंधी फिल्मुनि जे हिसाब सां हिकिड़ो मर्कज़ रहियो। यस ऐं तव्हां उते माना उन टाइम जो रेडियो पाकिस्तान। साईं, आउं ॿुधायां त रेडियो पाकिस्तान हर दौर जो आहे, वाह छो जो हीअ हिकिड़ी नर्सरी रहियो आहे जितां फ़नकार तयारु थी निकिता आहिनि ऐं ग़ैर महसूस अंदाज़ में। ऐं पंहिंजी ज़ात जी ॻाल्हि कंदुसि, मतिलबु मां ॿारनि जे प्रोग्राम में जॾहिं आयुसि पहिरियों भेरो, त मुस्तफ़ा कुरैशी साहिबु जेका उहो अदो हो असांजो, माना जेका कम प्यारी एंकर था चओ, वाह त एज़ ए मेज़बान जेके पाण मेज़बान हुआ। ऐं पोइ तुर्त ई पोइ रेडियो अच्छा अदी केरु हूंदी हुई? हाणे इहो सुवाल मूंखे उन्हनि ॾींहंनि में अदी न हुई, सिर्फ़ु अदो हो। अदो। जॾहिं ॿियो भेरो जॾहिं ॿारनि जे प्रोग्राम में आयुसि, जी जी त उन भेरे जेको आहे सो सरवर बलोच साहिबु हो ऐं अदी सकीना में सकीना मेमन, हा उहो चऊं त अदी माना शुरूआत जेका अदी सकीना वरिती। जी हा। सर हाणे तव्हां ॻाल्हि बि की कराची में शेख हसन साहबु आयो आहे, तव्हांखे ऑफर ॾिनी अथव, उन खां पोइ छा थियो सर? पोइ छा थियो, मूं चयोसीं मां स्क्रिप्ट थोरो ॾिसण थो चाहियां। ठीकु स्क्रिप्ट जॾहिं मूं ॾिठो त मूंखे उहो रिवायती लॻो, जेको अॼुकल्ह तव्हां ख़बर आहे त हिकिड़ो फार्मूला फिल्म्स जो रवाजु रहियो आहे हिकिड़े। अच्छा गुलशन भाई, हाणे ॻाल्हि इते पाण माना जारी रखंदासूं, मूंखे थोरो इशारो थियो आहे, वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो, नंढड़ी साईअ जो। त दोस्तो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु वठूं था नंढड़ी साई। वेलकम टू बैक दोस्तो, प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार सां हाज़िर ख़िदमत आहियूं। गुलशन कुरैशी साहिबु असांखे ॻाल्हि ॿुधाए रहियो त कराची में शेख हसन साहिबु तव्हांखे ऑफर कई ऐं पोइ तव्हां हुन खां स्क्रिप्ट खणियो। स्क्रिप्ट जी मां रिक्वेस्ट कई, स्क्रिप्ट जॾहिं मूं ॾिठो त मूं महसूसु कयो त मां हुनजे लाइ वक़्तु कोन कढी सघंदुसि, सिधी सी ॻाल्हि आहे। ऐं पोइ मूं माज़रत कई, मुंहिंजो साईं मां फिल्म में कमु न कंदुसि। वाह। पर उन ॾींहंनि में हिकिड़ो ॾाढो ॿियो अच्छा ॿी तव्हांजी माना ॻाल्हि कटियां थो, ॿियनि लफ़्ज़नि में साईं इहो खणी चइजे गुलशन भाई त स्क्रिप्ट मयारी कोन हो। हाणे इलाही ॾिसो, इहा त तव्हांजे हुस्न नज़र आहे। कबीर साहिबु, मां ॻाल्हि थोरी माफ़ु कजो, वरी ती ॻाल्हि तव्हां करिजो। कबीर साहिबु हिकिड़ी दफ़ा चयो त मुझे कोई चीज़ पसंद नहीं आती है या किसी शख्स से मुझे मज़ा नहीं आता है तो मैं उसको कहता हूँ कि सर मैं आपके काबिल नहीं हूँ। तमामु सुठो आहे। त हाणे मूं हुन खां माज़रत कीअं कई, मूं हुन खां माना इहा वॾी सुठी ॻाल्हि आहे सर, तमामु। मूं माज़रत कई पंहिंजे इदारे जे हवाले सां, जो मूंखे रेडियो पाकिस्तान मूंखे एॾी डिघी मोकल कोन ॾींदो। अच्छा, जेको माना 2 टे महीना लॻंदा। 10 महीना हुन चए लॻी सघनि था। वाह। त मूं चयो एतिरो टाइम रेडियो मां कोन कढी सघंदुसि। वाह। अच्छा गुलशन साहिबु, माज़ीअ में कहिड़ी फिल्म पहिरीं जेका सिंधी फिल्म ॾिठी हुजे या त यादि हुजे? साईं, ऐं हिकिड़ो ॾाढो तव्हांखे मज़ेदार हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो। जी जी। त पहिरीं मूं जेका फिल्म ॾिठी जी उहा हुई परदेसी। परदेसी, माशाल्लाह परदेसी। इहो मुंहिंजो नंढपण जो वाक़ियो आहे त परदेसी फिल्म में मूंसां हिकिड़ो अजीब वाक़ियो पेश आयो। अच्छा। हाणे इहा कॾहिं जी ॻाल्हि पियो थो कयां, इहा 60s जी दौर आहे जॾहिं आउं 6 दर्जे में पढ़ंदो हुउसि। अच्छा 60 में? 60s वारो दौर आहे। हा 60s वारो मां मुंहिंजी पैदाइश हा हा ठीकु आहे। त मुंहिंजो उहा
फिल्म में हिकिड़ो गानो आहे सुख जा सांगियाड़ा मोटी शाल मिलनि मोटी शाल मिलनि त उहा फिल्म हलंदे हलंदे जंहिं वक़्तु इहो सीन शुरू थियो इहो माना गानो आयो त मूंखे बुखार थी वियो टेम्परेचर तमामु हाई इहो अच्छा फिल्म माना ॾिसण जे दौरान गाने ते इहो जेॾी महिल गानो अचे थो त मूंखे साईं हाणे तव्हां उहो जॾहिं फिल्म में उहो गानो ॾिसंदव बि सही न त तव्हांखे हैरत थींदी त इहो वाक़ियो छो पियो ॿुधायां पर हाणे इहो वाक़ियो साईं इहो पोइ ॿुधंदासीं छो न इहो गानो जेका तव्हां ॻाल्हि कई आहे त असांजा दोस्त जेके सामीन आहिनि या जेके ॿुधंदड़ आहिनि या ॾिसंदड़ आहिनि उहे बि चाहींदा त गुल हसन साहिबु इन नग़मे ते जेको आहे तबियत ख़राबु थी त उहो नग़मो पाण ॾिसूं था उन खां पोइ वरी इहा ॻाल्हि असांखे ॿुधायो सर त दोस्तो अचो त इहो नग़मो ॿुधूं विछड़ियल भाउजी सुख जा सांगियाड़ा मोटी शाल
जी साईं हाणे त तव्हां माशाल्लाह सही आहियो ही नगमो हलियो तव्हां वटि थर्मामीटर न आहे साईं पोइ वरी छा थियो हाणे वरी जी सर। ॿुधाईं त 74 में जॾहिं मूं रेडियो पाकिस्तान ते एज अनाउंसर पंहिंजो कैरियर जो आगाज़ कयो न पर सर इहो बुखार जेको थियो इहो माना रुगो हुन गाने ते हाणे मां हुनजो तव्हांखे वज़ाहत हा, जी, कयां जी। त 1974 में जॾहिं आउं रेडियो पाकिस्तान में एज अनाउंसर हुयुसि त उनजे कुझु ॾींहंनि खां पोइ एजाज़ हैदर साहिब असां वटि हूंदा हुआ कमर्शियल प्रोग्राम कंदा हुआ अच्छा एजाज़ हैदर त एजाज़ हैदर साहिबु चयो त परदेसी फिल्म जी नई प्रिंट ठही आहे जी जी उहा हिते रिलीज़ थियण वारी उनजो रेडियो प्रोग्राम ठाहिणो आहे ओह साईं हाणे इतफ़ाक़नि उहो मुंहिंजे आवाज़ में ठहियो वाह ठहण खां पोइ वरी मूंखे दावत ॾिनी त पाण इहा फिल्म सिनेमा में हली ॾिसूं एजाज़ हैदर साहिबु चयो साईं असां वञी फिल्म सिनेमा में ॾिठी हाणे ओसी ते तव्हां मैच्योर थी चुको हुउसि ऐं तॾहिं बी ऑनर्स में यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि पर तव्हां मूं ते एतबार कयो त इहो गानो जेॾी महिल आहे मूंखे वरी बुखार थी वियो ओह हाणे उनजे पोयां हिकिड़ो ॾाढो अजीब वाक़ियो ॿियो तव्हांखे ॿुधायां इन ई कॉन्टेक्स्ट में जी जी त 2015 में मुंहिंजी पोस्टिंग लाहौर में थी एज असिस्टेंट डायरेक्टर हिकिड़े ॾींहुं हिकिड़े ख़ातून मूंसां मिलण आई हिकिड़ी झूनड़ी मूंखे तारीफ़ कराई चई मुंहिंजो नालो नज़ीर बेगम आहे ओए होए 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 जंहिंजे आवाज़ में इहो नगमो हो साईं मूं चयो त सभु ॻाल्हियूं पोइ पहिरीं मूंखे इहो ॿुधायो इहो हुनखे सॼो मूं वाक़ियो ॿुधायो त नंढपण में मूंखे बुखार थियो ॿियो भेरो बुखार थियो मूंखे ॿुधायो त हिन गाने में आहे छा हुन चयो त हिकिड़ो त इहो आहे त के म्यूज़िक जूं तख़लीक़ात अहिड़ियूं आहिनि वाह जिन जी न मूसीकार खे ख़बर पवंदी आहे न गुलकार खे ख़बर पवंदी आहे पर उहो पॉपुलर थी वेंदो आहे वाह उनखे असीं चवंदा आहियूं हिन में सचा सुर लॻियल आहिनि सचा सुर हाणे सचा सुर कहिड़ा आहिनि हिनखे को बि डिफाइन कोन कंदो ओहो सुर त सुर आहिनि जी पर हिकिड़ो पॉपुलर थो थी वञे हिकिड़ो नथो थिए वाह वाह त चई त इन में आउं सम्झां थी हिकिड़ो सचो सुर आहे वाह छो जो इहो उन दौर में पॉपुलर हो ऐं हाणे बि ॿुधिजे थो त उहो एवरग्रीन गानो आहे बिल्कुलु पर जेका ॿी ॻाल्हि जेका ज़ाती मूंखां इहा त इन जी मूं काफ़ी रीटेक्स ॾिनी छो जो मुंहिंजी सिंधी ज़ुबान न हुई हुन में चई लफ़्ज़ चेंज कंदा वरी मुंहिंजी रीटेक थींदी ईअं टियों ॾींहुं हुजे मूंखे बुखार थी वियो ऐं बुखार में इहा रिकॉर्डिंग थी ओए होए 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 अलाए पोइ मुंहिंजो तव्हांखे बुखार थिए थो या नथो थिए मूंखे त ज़रूरु बुखार थियो अच्छा गुलशन साहिबु माना त तव्हां सच पुछो त हीअं रिसेंटली आउं लाहौर वियो हुउसि ऐं लाहौर जी स्टेशन रेडियो पाकिस्तान लाहौर जी बिल्डिंग ईअं कराची जी बि आहे पर माना हिस्टोरिकल हिसाब सां माना रेडियो ऐं लाहौर ऐं माशाल्लाह उते 2015 में तव्हां एज़ ए स्टेशन डायरेक्टर थी वॾो एज़ाज़ आहे इहो साईं इहो तव्हां सम्झो था त माना पोइ कहिड़े न कहिड़े थी नज़ीर बेगम सां मुलाक़ात थी ॿिया अहिड़ा फनकार जिन सां तमन्ना हुजे अर्ज़ु कयां त आउं उन्हनि ख़ुशि नसीब इंसाननि में आहियां वाह जे रेडियो पाकिस्तान में ईअं चइबो माइक्रो लेवल खां मूं स्टार्ट वरितो जी हा, ऐं बिल्कुलु। अलाह से मूंखे इज़त ॾिनी ऐं गिलगित इस्करदू ताईं वियुसि कराची खां वठी इस्करदू में मां रिटायर थियुसि गिलगित हा में। बिल्कुलु पर इन दौरान मूंखे इहो बि हिकिड़ो एज़ाज़ु हासिलु रहियो त मेहदी हसन जो रेडियो पाकिस्तान जो आख़िरी इंटरव्यू आहे जी जी 4.5 कलाक जी, जी। उहो मूं वरितो जमीलुद्दीन आली हुनजो 11 कलाकनि जो इंटरव्यू असां वरितो वाह। उहा हिकु टीम ठाहींदुसि हमेशह वाह त मक़सदु इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके माण्हू किरम करे थो ख़ुशी थिए थी बिल्कुलु। हाणे तव्हांजी प्रोग्राम कयो था तव्हां हिक खां हिकु सेलिब्रिटीज़ अचनि था बिल्कुलु। त तव्हां क्लेम कयो था बिल्कुलु हाणे गुलशन भाई थोरो वक़्तु आहे वरी नंढड़ी साईअ जो नंढड़ी साईअ खां पोइ वरी तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त दोस्तो वठूं था नंढड़ी साई हुन खां पोइ वरी हाज़िरी ख़िदमत थींदी प्रोग्राम में वरी हाज़िर आहियूं गुलशन साहिबु सच पुछो त जेको सफ़र हलियो आहे सिंधी फिल्मनि जो जीअं तव्हां नज़ीर बेगम जी ॻाल्हि कई आहे त वरी रूना लैला खे साईं ॾिसूं था पाण त माना जेकॾहिं रूना लैला ऐं यूसुफ खे तव्हां कढी छॾियो आहे सिंधी फिल्मनि जे गाननि में त आउं सम्झां थो त जेको उरूज सिंधी फिल्मनि जे गाननि खे मिलियो आहे हूअं त ॿियनि फ़नकारनि जी बि कंट्रीब्यूशन आहे पर इन्हनि ॿिनि फ़नकारनि जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे इन जे बारे में तव्हां छा ख़्यालु आहे साईं ॾिसो तव्हां पाण ड्रामे जा आहियो न जी सर त ड्रामे जा जेके डिफरेंट फॉर्मेट्स आहिनि हुन में हिकिड़ो फॉर्मेट सॾाईंदो आहे असां वटि उहो रेडियो हुजे टीवी हुजे या हीअ जेका फिल्मी दुनिया आहे जी, जी। इन ड्रामे खे चइबो आहे मेलो ड्रामा म्यूज़िकल ड्रामा म्यूज़िकल ड्रामो जंहिंमें म्यूज़िक बि हुजे ऐं ड्रामो गॾु हले जी त हीउ मेलो ड्रामा जेको आहे इहो सुठी म्यूज़िक खां सवाइ असां चऊं त कामयाबु वेंदो इहो मुमकिन न आहे ऐं अञा ताईं पाण जेका तारीख़ इंडो पाक जी खणी ॾिसूं पूरी त उन में जेके बि जिन बि फिल्मुनि
पाण मञारा आयो आहे या जिन तरक़ी कई आहे, जिन फिल्म इंडस्ट्री खे में हिकिड़ो पंहिंजो मक़ाम हासिलु कयो, उनजे पोयां म्यूज़िक जो वॾो हथु आहे। वाह त ऐं इन में शेख हसन साहब ऐं उन वक़्त जी जेका टीम हुई, जिन ॿिए या टे दौर जी उहे फिल्मूं ठाहियूं, छो जो एकता खां पोइ अचे थो वरी पोइ फाज़लाणी साहब जो दौरु आहे, वाह वरी फाज़लाणी साहब खां पोइ जेको दौरु आहे उन में शेख हसन साहब आहे, शेख हसन साहब आहे, इस्माइल साहब आहिनि, एक्यू पीरज़ादो आहे, एक्यू पीरज़ादो साहब आहे, पंहिंजो सिद्दीकी साहब आहे। सिद्दीकी साहब त आहे, माना अहिड़ा असांखे कई सुठा हयात शाह बुखारी आहे साईं। हयात अली बुखारी साहब, यस, अल्लाह साईं उन्हनि खे सभिनी ज़िंदगी हयात ॾे, ॾे, बिल्कुलु। हयाती ॾे, जी जी ख़ुशियूं ॾे। त इन्हनि दोस्तनि जो जेको कॉन्ट्रीब्यूशन आहे न, त उन में बहरहाल म्यूज़िक जो तमामु अहम किरदारु आहे। तव्हां रूना लैला ऐं मोहम्मद यूसुफ जी ॻाल्हि कई। जी जी हाणे मोहम्मद यूसुफ प्लेबैक सिंगर हो या न हो, पर उन खां जिन कमु वरितो उन्हनि उन्हनि खे वाक़ई प्लेबैक सिंगर ठाहे छॾियो। इहो मूसीक़ा जो कमाल आहे साईं। गुलाम आबदा नबी परवीन खां ॻारायो वियो, आबदा परवीन धरती ऐं आकाश में ॻायो ॿियनि फिल्मुनि में। त मूंखे यादि आहे त उहा तव्हां अॼु उनजी जेके मेलोडीज़ खे हाणे ॿुधो ऐं जेको हुन जेको रिवायती ॻाइण जो अंदाज़ आहे, हुन में ज़मीन आसमान ज़मीन जो आसमान फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु आहे। वाह त जेको डायरेक्टर आहे या प्रोड्यूसर आहे जेको जंहिं नमूने कमु वठे थो, जी जी त तव्हांखे क्रेडिट उनखे बि ॾियणो पवंदो, हुनखे बि ॾियणो पवंदो तव्हांखे बिल्कुलु। म्यूज़िक डायरेक्टर खे बि ॾियणो पवंदो। जी हा त इहो जेको गोल्डन दौर असां गोल्डन एरा चई सघूं था, त उहो जेको दौरु रहियो आहे, त उन में क्रेडिट जेको पाण ॾियूं था सॼी टीम खे ॾियूं था। सॼी में पर साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॾिसो हाणे जी तव्हां नज़ीर बेगम जी ॻाल्हि कई, त इहो कमाल हो पंहिंजो गुलहसन भाई, त रूना लैला जी त ज़बान ई कान हुई साईं। त साईं रोमन में लिखंदी आहे, ख़बर अथव? हा रोमन में मूंखे फेरोज़ गुल साहब ॿुधायो त हू सिंधी लिखियलु न हूंदी हुन वटि, वाह रोमन इंग्लिश में लिखंदी हुई। ऐं पोइ वरी जेका ॻाए थी साईं, त केरु चवंदो त हीअ जेका माना जेका गायक आहे हिन जो तालुक हिन ज़बान सां कोन्हे। इहो कमाल इहो कमाल हा साईं। आहे। इन में को शक न आहे वाह। त रूना लैला ऐं न सिर्फ़ु रूना लैला बल्कि साईं हिन ॿी वारी पाण अचूं था। मिसाल तौर मूमल राणो फिल्म जेका रिलीज़ कोन थी, हा कल मूमल राणो में मेहदी हसन खां ॻारायो वियो, सिंधी में नूरजान खां ॻारायो वियो, वाह या नूरजान जेको आहे हीअ जेका पंहिंजी फिल्म आहे घूंघट लाइ कुंवार, घूंघट लाइ कोन त हाणे हुनमें उन में त साईं रूना लैला पंहिंजो उन खां पोइ मैडम जो जेको वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे, ऐं वरी शाइरी में ॻाल्हि करियूं था त पोइ वरी साईं मंज़ूर नक़वी जेको आहे सही मंज़ूर नक़वी, उन दौर जो। त ॿियो त छॾियो साईं, शाह लतीफ़ जी शाइरी खे जी हा जेकर फिल्म में केरु ॻाराए थो त उनखे तव्हां कहिड़ो मयार ॾींदो? वाह माना इहो क़दुरदान तव्हां चवंदो न। बिल्कुलु क़दरदान आहे बिल्कुलु त असांखे त उन मयार जा डायरेक्टर बि मिलिया, मिलिया। पर हाणे ॿी ॻाल्हि आहे त छाजे करे पोइ मामिलो अॻियां न वधियो, उन हा वजह उहो सिर्फ़ु बसि पोइ जीअं वक़्तु गुलहसन भाई जीअं वक़्तु पोइ हिते थींदो वियो। अच्छा मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जेका तव्हां ॻाल्हि हो न कमु वठण जी ॻाल्हि आहे, त साईं हाणे हुसैन बख़्श ख़ादिम जंहिंजो को तालुक ई कोन्हे फिल्म लाइन सां। सही आहे, हा साईं सही चइजो बिल्कुलु काफ़ी कलाम ॻाईंदो, जो फिल्म ठहे थी तुंहिंजी ॻाल्हियूं सॼण, बिलावल बेल्जियम खे उहो टालपुर साहब एज़ ए मूसीकार आणे थो, जी चए थो बाबा रिवायती ऐं हिन माण्हू ताणी थो। ऐं बिलावल बेल्जियम जेको बेंजो ते जेको हुनजो कमु आहे उहो मूसीकार थिए थो, ऐं उहो वरी हुसैन बख़्श ख़ादिम खे आणे थो, जेको कलाम ॻाए थो मूंसां मिठा मिलण में करी थो मयार कहिड़ियूं। इहो माना ऐं वरी ॾिसूं था त पाण कमाल जो न ॻायो आहे सर। साईं ॾिसो न, हाणे इहे उहे गुलूकार आहिनि जेके 7-8 मिंटनि जा, छो पाण त हाणे रेडियो सां वाबस्ता जी हा, जी रहियासीं हा। त टाइमिंग्स खे साम्हूं रखंदासीं, जी हा। 7-8 मिंटनि जा गाना ॻाईंदा हुआ। बिल्कुलु हाणे उन्हनि खां 3 मिंटनि में अहिड़े नमूने गानो ॻाराए, गानो ॻाल्हाइण, हा कीअं साईं हुन में स्पीड ॿियारनि था, कहिड़े नमूने सां हुनखे बैलेंस कनि था, बिल्कुलु ऐं उन ॾींहंनि में को ट्रैक रिकॉर्डिंग न हुई। वाह हाणे त ट्रैक रिकॉर्डिंग बि आहे। बिल्कुलु बिल्कुलु उन में इहे सभु शयूं कीअं मैनेज थींदियूं, वाह वाह पर उन में बि मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जी जी त जेकॾहिं मां पंहिंजी सॼी ज़िंदगी जो निचोड़ चवां त उन में जेके मूं फिल्मूं ॾिठियूं एज़ अ व्यूअर, ऐं ख़ासि तौर ते सिंधी फिल्म, त मूंखे बादल फिल्म जेका आहे इन तमामु घणो मुतासिर कयो। वाह साईं वाह, बादल फिल्म साईं, इस्माइल मेमण साहब वारी। इस्माइल मेमण साहब, ऐं उन में बादल मूंखे छो सुठी लॻी, बादल इन करे जो जंहिं समाजी मौज़ू ते उहा फिल्म ठाही वई, त उन मौज़ू खे खणी करे जंहिं नमूने निभाए वियो, छो फिल्म हुजे, ड्रामो हुजे, का प्रोडक्शन हुजे, रुगो कहाणी कोन्हे पर उनजी ट्रीटमेंट बि आहे। तव्हां का बि शइ प्रोड्यूस कयो था न, त स्क्रिप्ट त सभु को प्रोड्यूस करे वेंदो, हा करे थो, पर तव्हां हुनजी ट्रीटमेंट एज़ अ प्रोड्यूसर या डायरेक्टर कहिड़े नमूने ॾियो था, त इते डायरेक्टर खे क्रेडिट कजे। अच्छा गुलहसन भाई सच पुछो त ख़बर ई कान पई, मुंहिंजो त अॼु ख़्यालु हो त मां तव्हांखे फिल्मूं ॿुधायां त अॼु 22 फिल्म कहिड़ी हुई,
ऐं नगमा पाण 2 टे ॿुधो आहे पर ॻाल्हियुनि में सच पुछो त वक़्तु पूरो थी वियो भला पोइ इनशा ताला वरी असां तव्हांखे वरी तकलीफ़ ॾींदासीं महिरबानी। कंहिं ॿिए प्रोग्राम में त महिरबानी। तव्हां ईंदो त तव्हां सच पुछो तव्हांजी वॾी महिरबानी गुलशन साहिबु तव्हां पंहिंजो टाइम असांखे ॾिनो त दोस्तो इन साण प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार जो वक़्तु हाणे पूरो थियो पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे इजाज़त ॾींदा साथ सलामत।